गंदे में गंदो इंसान हो जी अगर उन जे साम्हूं तूं पंहिंजे प्यार जा अल्फाज़ ॻाल्हाई प्यार जे लहजे सां पेश ईंदी उन गंदे में गंदे इंसान खे बि एहसास थींदो आहे त यार मां इन्हनि सां कीअं थो ॻाल्हायां ऐं हू मूंसां कीअं था ॻाल्हाइनि। यादि रखो ए अल्लाह जी खलकियल इंसान ज़ात जेकॾहिं तव्हांजे साम्हूं गंदो इंसान अची थो वञे त उन गंदे सां गंदा कॾहिं बि न थीजो। रब जो कसम इहे गंदा इंसान तव्हांखे नुक़सान बि ॾेई सघनि था तव्हांजी जानी नुक़सान बि वठी सघनि था। यादि रखो तव्हां हिकु गुलाब जा गुल आहियो इन गंदगी खे साफ़ करणु चाहियो था न त ॾिस हाणे साम्हूं गप पई आहे हाणे विच ते गप आहे साइड में किनारो बि आहे जेकॾहिं हिन पासे ॾांहुं वेंदे त साफ़ रोड बि नज़र ईंदो जे किनारे ॾांहुं हलियो वेंदे त हलियो वेंदे जे गप मां हलंदे न त उहा गप तोखे ख़बर न ॾींदी त अॻिते गटर आहे जा खॾो आहे आख़िर तोखे ख़राब ई करे छॾींदी। हिन जो छा सबबु आहे? सबबु इहो आहे जेकॾहिं गंदे इंसान सां बि फेस टू फेस ज़बान लड़ाईंदे न त उहो तुंहिंजी जान बि वठी सघे थो। कंहिंजी माउ जो बचिड़ो आहे इन वक़्तु उन गंदे इंसान खे इग्नोर करणु सिखंदा कयो तव्हांजी जान हिफ़ाज़त में रहंदी। उन गंदे इंसान खे बि एहसास थींदो आहे त मां अॻिले सां कहिड़े तरीक़े पेश आयुमि हू इंसान मूंसां कहिड़े तरीक़े पेश आयो। रब जी ज़ात जो कसम पंहिंजी मोहबत सां अॻिलनि खे गिरफ़्तार कयो। जेकॾहिं पंहिंजी नफ़रतनि सां अॻिलनि खे नफ़रत विझंदो न त पोइ नस्ल बि तबाह थींदा। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।